सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते पूरी सिंध में 4 दिसंबर ते सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, जंहिं करे सिंध समेत पूरी दुनिया में अजरक जा इंडलठी रंग जरकी पिया आहिनि ऐं सकाफ़त जे रंगीन ऐं रंगियल रंगनि जी आधार तालीम जी आबियारी लाइ शहर शहर, ॻोठ ॻोठ, वाहण वाहण, चौक चौक ऐं बस्तियुनि ताईं तालीम खे हथी वठाइण जो नारो ऐं नगारो वॼी रहियो आहे। सिंध टीवी नेटवर्क जी हिकु ॾहाके खां वधीक ताईं जे वक़्त ते मुश्तमिल इहा रिवायत रही आहे त सिंध में सहाफ़ती ज़िमेवारियूं करे न रुॻो समाज जी तब्दीली में अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो आहे, पर पंहिंजी सकाफ़ती जागृता ज़रिए हर हंधि सिंध जा असलूका रंग निर्वार कया आहिनि ऐं अमन तोड़े इंसानियत दोस्ती वारे प्रचार खे पंहिंजाइण लाइ कमु कयो आहे ऐं भरपूर किरदारु अदा कयो आहे। जंहिं करे गुज़िरियल साल इंतिहा पसंदी ख़िलाफ़ु सकाफ़त जो किरदार जे सिरे हेठि सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो ऐं हिन भेरे तालीम जे वाधारे लाइ सकाफ़त जो किरदारु जे उनवान हेठि ॾींहुं मल्हायो पियो वञे। सिंध टीवी नेटवर्क पारां जिथे पूरी सिंध में अहिड़ी जागृता पैदा कई वई आहे, उते इल्म जा ॾीआ ऐं ॾियाटियूं रोशन करण लाइ इंतिहाई संजीदगीअ ऐं ज़िमेवारीअ सां किरदारु अदा कयो पियो वञे। इन सिलसिले में सिंध टीवी नेटवर्क पारां सकाफ़ती प्रोग्रामनि में रंग, रौनकूं, मालूमात ऐं निखार पैदा करण लाइ जिथे मुख़्तलिफ़ प्रोग्राम तरतीब ॾिना विया आहिनि, उते स्टूडियोज़ खे अहिड़ी तरतीब सां सींगारियो वियो आहे जो ॾिसंदड़नि खे मुअन जे दड़े जी सिंध जो झुलकाव बि नज़र अचे थो त साॻे वक़्तु जदीद सिंध जा रंग बि काशीअ जे कम जियां निर्वार नज़र अचनि था। इलेक्ट्रॉनिक मीडिया जी तारीख़ में पाकिस्तान में पहिरियों भेरो सिंध टीवी जे लाइव सेट तां सुबुह जो मुसलसल 3 कलाक नशरियात जारी आहे, जेका 4 दिसंबर वारे ॾींहं ताईं तालीम जे वाधारे लाइ सकाफ़त जो किरदारु जे उनवान हेठि जारी रहंदी। सकाफ़ती रंगनि सां रंगियल प्रोग्राम सलाम सिंध जे सेट तां जिथे जरकंदड़ ऐं दिलि लुभाईंदड़ इरशाद जागीराणी ऐं शाज़िया करीम जीलानी जी मेज़बानी हेठि प्रोग्राम जारी आहे, उते मूसीक़ीअ ज़रिए सिंध जे लोक गीतनि, साज़नि ऐं क्लासिकल आवाज़नि ज़रिए सिंध जी लोक रिवायतुनि, मूसीक़ी, तारीख़, सकाफ़त ऐं तहज़ीब जो बि असलूको किड़वाव कने पवे थो। सकाफ़ती हवाले सां शुरू थियल सलाम ऐं सिंध जी ख़सूसी नशरियात जे पहिरें ॾींहुं सुबुह जी थदड़ी हवा में इरशाद जागीराणी ऐं शाज़िया करीम जीलानी जी मेज़बानी हेठि प्रोग्राम शुरू थियो। शुरूआती सकाफ़ती प्रोग्राम में भिट धणी जे गादी धणी सैयद वकार हुसैन शाह ऐं थर जी कोयल माई ढाई शिरकत कई। मोर जे टहोकनि खां वधीक मिठड़नि ॿोलनि में माई ढाई जे आवाज़ जी गूंज रही ऐं सकाफ़ती प्रोग्राम ज़रिए सुबुह जी शुरूआति भिट धणी जे ॿोलनि सां बहकण जी शुरूआति कई। माई ढाई थरी लोक गीतनि ज़रिए ॿाॿीअ जी ॿोली खां वधीक मधुर ऐं मनता मिलियल गीत ॿुधाए ख़ुशियुनि जी चांडाण जहिड़ो माहौल जोड़ियो।
जॾहिं त इरशाद जागीराणी ऐं शादिया करीम जीलानी पारां ओताकी माहौल जोड़े आयल महिमाननि सां कचहरी खे अहिड़े अंदाज़ सां आजियां भरियो बणायो वियो जो ईंदड़ महिमान तोड़े ॾिसंदड़ ख़ुशियुनि जा पल कॾहिं बि विसारे नथा सघनि। उन मौक़े ते भिट धणी जे गादी धणी सैयद वक़ार हुसैन शाह सिंध टीवी नेटवर्क खे तालीम जे वाधारे लाइ सकाफ़त जो किरदार खे तमामु घणो साराहियो ऐं चयो त वकार साहब मौजूद है लतीफ़ सरकार जैसा मारुन जी गाल कई ऐं सिक मारुन जी सुमण नथी ॾे त सिक जो जेको एलिमेंट आहे लतीफ़ सरकार जे शाइरी में जेको मारुन जे लाइ जेको पैगाम आहे उनखे कुझु हिते बयानु करणु चाहींदो? ॾिसो कनेक्शन जेको आहे न तव्हांजो पंहिंजे मारुड़नि सां पंहिंजे माइटनि सां इंसान कनेक्टेड आहे पंहिंजे माउ पीउ सां हिकिड़ो कनेक्शन हूंदो आहे ऐं दोस्तनि सां अहबाबनि सां कनेक्शन हूंदो आहे। जीअं त सरकार जी दुआ आहे त दोस्त मिठा दिलदार आलम सां बाबा हीउ कनेक्शन आलम ताईं वञे थो ऐं पोइ आलम खां पोइ जेको आलम जो क्रिएटर आहे परवरदिगार उन ताईं वञे थो ऐं उनखे एक्सप्लोर करण जे लाइ जेको इंसानु लोचे थो, जेको इंसानु तलाश थो करे, जेको इंसानु तजसुस जेको इल्म सां वरी कनेक्टेड थो थिए त माण्हू जॾहिं ॿारु वॾो थो थिए त हुनखे ख़बर थी पए त मुंहिंजा हीअ जेकी इर्द गिर्द जेकी इंसानु तख़लीक़ थियल आहिनि, सॼो आलम जेको तख़लीक़ थियल आहे केॾो प्यार सां तख़लीक़ थियल आहे ऐं परवरदिगार जो केॾो असां सां केतिरो कुर्ब ऐं प्यार आहे, केतिरो डीप कनेक्शन आहे, उहो असांजे दिलि जी धड़कन खां वेझो आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहो तंद ॿुधी तव्हां दिलि खे उहा शइ जॾहिं टच थी थिए हीअ असल में वी आर ऑल कनेक्टेड ऐं असांखे परवरदिगार चाहे थो त असीं जॾहिं उहो तलाश कयूं ऐं जॾहिं इल्म जी जुस्तजू कंदासूं त पोइ असांजा दरवाज़ा खुलंदा ऐं मार्फत जा दरवाज़ा खुलंदा ऐं असां अलाह खां वधीक वेझा थींदासीं। हीअ कलाम ॿुधी सरकार जो ऐं हिकिड़े पासे त पाण खे लॻो जीअं थर में हलिया विया आहियूं, उन सरज़मीन सां पंहिंजी कनेक्शन जुड़ी वई ऐं पोइ पाण वरी उहा सिक ऐं उहा कनेक्शन वरी अलाह ताईं असांखे छिके पई त इहो हिकिड़ो कलाम जो मौजूदु आहे। सलाम सिंध जे सेट तां ॿिए ॾिहाड़े इरशाद जागीराणी जी जॻह नौजवान मॉडल ऐं एंकर राजा मेमण नज़र आयो ऐं साणसि गॾु शादिया करीम जीलानी सकाफ़ती प्रोग्राम जी ख़ूबसूरती वारो तसलसुल पुण जारी रखियो। सलाम सिंध जे सेट तां पिंडी ऐं रिली ठाहिण, भर्त भरण, काशीअ जे कम, अजरक ठाहिण ऐं कुंभर जे कम खे बि निर्वार करे ॾेखारियो वियो त गॾोगॾु हर उमिरि जे रागी शफ़ी फ़क़ीर शिरकत करे प्रोग्राम जे रंगनि खे वधीक पुर रौनक बणायो। मिठे ऐं मुरकंदड़ आवाज़ में रुसण ऐं परचण, इंतज़ार ऐं करब तोड़े मांदकाई खे पंहिंजे आवाज़ जे जादुई अंदाज़ में अहिड़ो तवजत तारी कई जो मूसीक़ी जे तिलसम में मेज़बाननि समेत हर ॾिसंदड़ पाण क़ाबू करे वेठो। शफ़ी फ़क़ीर सखी पिया खे मिले त चइजां ऐं सूफ़ी कलाम ॻाए सकाफ़ती रंगनि खे निखारे छॾियो जॾहिं त आयल महिमान डॉक्टर राकेश कुमार पिणु सूफ़ी अज़म जो प्रचारक कंदे सकाफ़त खे पंहिंजाइण ऐं तालीम खे हथी वठाइण जी ॻाल्हि कई। प्रोग्राम सलाम सिंध जे टे ॾिहाड़े
प्रोग्राम जी शुरुआत में इरशाद जागीरानी ऐं शादिया करीम जीलानी जलवागर थिया। सकाफ़ती रंगनि में रंगियल मेज़बाननि पारां टंडो अलहयार जे जोगी फ़क़ीरनि सतार जोगी ऐं जयराम जोगी जी भरपूर आजियां कई ऐं सूफ़ी फ़नकार मंसूर अब्बासी सां रिहाण रचाई। प्रोग्राम में मुरलीअ ते लोक धुनियूं बि छेड़ियूं वयूं त साॻे वक़्तु राग जा रंग बि नज़र आया ऐं सिंध जी सकाफ़त तोड़े तालीम ते बि भरपूर ॻाल्हायो वियो। सिंध जे वेरनि खे मिटाइण लाइ उथी पओ, हिन सिंध जे वेरनि खे मिटाइण लाइ उथी पओ, हिन माउ खे धारनि खां बचाइण लाइ उथी पओ, हिन माउ खे धारनि खां बचाइण लाइ उथी पओ, हिन सिंध जे वेरनि खे मिटाइण लाइ उथी पओ, हिन सिंध जे वेरनि खे मिटाइण लाइ उथी पओ, हिन माउ खे धारनि खां बचाइण घरनि खे तूं जलाइण लाइ उथी पओ, घेरनि जे घरनि खे तूं जलाइण लाइ उथी पओ, हिन माउ खे धारनि खां बचाइण लाइ उथी पओ, हिन माउ खे धारनि खां बचाइण लाइ उथी पओ, हिन सिंध जे वेरनि खे मिटाइण लाइ उथी पओ, हिन सिंध जे वेरनि खे मिटाइण लाइ उथी पओ, हिन माउ खे धारनि खां बचाइण लाइ उथी पओ, हिन माउ खे धारनि खां बचाइण लाइ उथी पओ। प्रोग्राम सलाम सिंध जे चौथे ॾिहाड़े ते इरशाद जागीरानी ऐं शादिया करीम जीलानी हिकु भेरो ॿीहर सिंध वासियुनि सां पंहिंजी सकाफ़त ऐं तालीम खे हथी वठाइण लाइ मुखातिब थिया। प्रोग्राम में क्लासिकल ऐं लोक फ़नकारा सनम मारूई ऐं मल पहलवाननि मोहरम अली मजीदाणो ऐं मोहम्मद ख़ान फुल जी भरपूर आजियां कई वई। जन मल मुक़ाबलनि ते दिलि खोले ॻाल्हायो ऐं पंहिंजी क़ौमी रांदि जे मुख़्तलिफ़ वारनि मेलनि ऐं मलाखड़नि ते बि बेबाकी सां इज़हार कयो। 4 दिसंबर जो जेको ॾींहुं आहे उहो ईअं असां ईद करे मल्हाईंदासीं। सिंध वासियुनि सभिनीनि खे अपील आहे त 4 दिसंबर जेको सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वेंदो उन में भरपूर हिसो वठनि। सलाम सिंध जे चौथे प्रोग्राम में मुस्लिम लीग नून मिनारिटी विंग जे सदर डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी ख़ासि तौरु शिरकत कई, जंहिं सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े खे ख़ूब सारायो। जिन पंहिंजी तहज़ीब सकाफ़त खे उजागर कयो आहे उन्हनि शयुनि खे ज़िंदह रखण लाइ हीउ जेको सकाफ़त जो ॾिहाड़ो उन सिलसिले में मल्हायो वियो आहे ऐं अंदरि जेको ख़ूबसूरत जेको उनखे सकाफ़त जे रंगनि सां सजायो वियो आहे, जेको अंदरि गेटअप ठहियलु पंहिंजे हिन सलाम सिंध जो जेको रूम आहे उहो ॾाढो दिलि खे मन मोहींदड़ वणंदड़ो ऐं उन में असांजी पूरी सकाफ़त जो हिकिड़ो निखार पैदा थियल हो। सलाम सिंध प्रोग्राम में लज़ीज़ खाधा पचाइण जो सिलसिलो बि फैसल हमीद मेमण पारां हलायो वियो ऐं हिन वक़्तु बि हलायो पियो वञे। सलाम सिंध जे चौथे ख़सूसी सकाफ़ती प्रोग्राम में सनम मारूई पारां लोक गीतनि ज़रिए सिंधी माण्हुनि जे लिबास संदन रहणी कहणी तोड़े रिवायतुनि खे साज़नि जो रूप ॾेई पंहिंजे मधुर आवाज़ वसीले ज़ाहिरु कयो। सनम मारूई 16 माण्हू ॿिया बि हज़ार पर सिंधी माण्हू 15 लखनि में ऐं सिंध सोचे थी समेत ॿिया केतिरा ई लोक गीत ॻाया। सनम मारूई पारां सकाफ़ती ख़सूसी प्रोग्राम में अहिड़े त सुरीले अंदाज़ सां ॻायो वियो जो ॾिसंदड़नि तोड़े साम्हूं वेठलनि ते सर तारी थी वियो। जो सिंध लड़े
नथो जो अमड़ लय करे नथो जो जीजल लय करे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे सो सिंध मां लॾे वञे हिते पेरनि खे चुमण ॾे त हुते कंधु खणा थोरी तकलीफ़ सां थोरी तकलीफ़ सां तकदीर संवारे विझंदे पार आला जे कुल्हनि ते संवारे सिंध सोचे थी सिंध सोचे थी सोचे थी सिंध सोचे थी ताबीरनि ते ताबीरनि ते ताबीरनि ते ताबीरनि ते सिंध सोचे थी सिंध सोचे थी। प्रोग्राम सलाम सिंध जे डायरेक्टर रज़ाक मसण ऐं प्रोग्राम जे मेज़बाननि तोड़े महिमाननि पारां सकाफ़ती ॾिहाड़े मुतलिक़ सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। कल्चर जा असांजे प्रोग्राम में पहिरें ॾींहं खां वठी मुंहिंजे ख़्याल में त पूरी जेकॾहिं मां इंडस्ट्री जी ॻाल्हि कयां त सभ खां वधीक कलर्स हिन महिल असांजे प्रोग्राम सलाम सिंध में आहिनि। न सिर्फ़ु फ़नकार अचनि पिया असां वटि पर असां वटि सिंध जूं जेकी सकाफ़ती रांदियूं आहिनि जेको कल्चर आहे असांजो उनखे बि असां प्रोमोट कयूं पिया। तालीम जे वाधारे लाइ सकाफ़त जो किरदारु जे उनवान हेठि मल्हाए वेंदड़ 4 डिसंबर वारे सकाफ़ती ॾिहाड़े ताईं प्रोग्राम सलाम सिंध जारी रहंदो जंहिंमें सिंध जा नाले वारा अदाकार तख़लीक़कार मुहक़िक़ दानिश्वर रागी ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़ जग मशहूर शख़्सियतूं शिरकत कंदियूं।